वगण में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त वगण शहर में गर्मी माण्हुनि जूं मतियूं मुंझाए छॾियूं आहिनि। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। वगण में गर्मी पद तमामु घणो थी वियो आहे, जंहिं सबबु गैस्ट्रो फैलजण जो ख़तरो आहे। वगण टाउन इंतज़ामिया ज़िले इंतज़ामिया तरफ़ां के बि उपाउ न वरिता विया आहिनि। असां वटि असांजो तमामु जेको आहे हे जेके ॾींहं आहिनि उन में गर्मी पद तमामु घणो वधी वियो आहे। 52-53 डिग्री असां वटि गर्मी पद थो रहे ऐं अहिड़े गर्मीअ में सख़्तु गर्मीअ में चइनी तरफ़नि जा असां वटि माण्हू गॾु थींदा आहिनि। मुसाफ़िर तमामु मुतमैनी न आहियूं। शहर में एॾी कहर जी गर्मी लॻी पई आहे। न पाणी जो थधे पाणी जो किथे टाउन जे इंतज़ामिया किथे को स्टॉल न लॻायो आहे, न शहरनि खे को तहफ़ुज़ ई कोन्हे, को न सफ़ाई आहे न साफ़ सुथराई आहे। तव्हां ॾिसो हर शइ जो हिते ॾिसो न, तव्हां पाण ॾिसो शहर में छा अचर आहे किथे तो चए शहर मिठे पाणी जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। छो जो टाउन आहे, को हे आम शहर न आहे। हर ज़िले जी गाॾी हितां क्रॉसिंग आहे। को मुसाफ़िर खानो ठहियो वञे, हिते सहूलियतूं ॾिनियूं। यूनियन जे तरफ़ां जेके बि जिते किथे वॾनि शहरनि में पाणीअ जूं टांकियूं या मुसाफ़िर खाना जा टेंट आरजी तौर गर्मी ते लॻाया वेंदा आहिनि त आवाम खे सहूलियत मुहैया थी। हिनमहिल तमामु जेका गर्मी जी शिदत वधीक आहे। इन गर्मी जी शिदत जे करे जेके मुसाफ़िर आहिनि उहे तमामु वधि परेशान आहिनि। मथां उस, हेठि पाणीअ जो जेको आहे बंदोबस्तु न आहे थियलु। जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे वीचारा पंहिंजे पेट में पूरा आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।